अस्सलाम वालेकुम सभिनी के न्यू यूट्यूबर्स जेके आहिनि या पुराणे यूट्यूबर्स आहिनि जेके सभिनी जे लाइ हिकु तमामु बहितरीनु एप्लीकेशन खणी आयो आहियां ऐं इहो एप्लीकेशन ॾिसण सां तव्हांजा 4000 व्यूज़ ऐं सब्सक्राइब तमामु जल्दी कंप्लीट थी सघंदा। 4000 वॉच टाइम आहे उहो ऐं इन जे लाइ तव्हां सभ खां पहिरीं मुंहिंजो चैनल यूट्यूब सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। त अचो त पाण अचूं था पहिरीं त इन एप्लीकेशन जेको तव्हां एप्लीकेशन डाउनलोड करे ऐं पंहिंजा व्यूज़ पंहिंजा वॉच टाइम जेको 4000 उहो तव्हां वधाए सघो था। त अचो असां अचूं था पंहिंजे मोबाइल ॾांहुं त इहो एप्लीकेशन कहिड़ी आहे ऐं इहो कीअं वधी सघे थी। त उहो एप्लीकेशन आहे XD रैबिट जेको ही पई आहे तव्हां ऐं XD रैबिट में हिते अचनि था ही डायमंड मूं वटि हींअर 870 डायमंड पिया आहिनि ऐं ही वीडियो आहे 60 सेकेंड जी वीडियो आहे ऐं ही 60 पॉइंट हिते मिलंदा तव्हांखे ऐं इहो 60 पॉइंट जीअं तव्हां ही 60 सेकेंड वीडियो ॾिसंदा तव्हांजा 60 पॉइंट मिलंदा जेको तव्हांजे हिन 870 पॉइंट्स में ऐड थी वेंदा। जीअं अचो त ही पाण हलायूं था 60 सेकेंड। अच्छा, ही पॉइंट जीअं तव्हांजा हिते ऐड थींदा ऐं पोइ तव्हां हींअर मुंहिंजा 870 आहिनि, ही हिन 60 पॉइंट हिन में ऐड थी वेंदा ऐं ही तव्हांखे जीअं पॉइंट वधीक मिलंदा वेंदा ऐं तव्हां पंहिंजी वीडियोज़ इन ते रखी सघो था। ऐं ॿियो नंबर त ही एप्लीकेशन जीअं तव्हां वेंदा प्ले स्टोर में डाउनलोड कंदा, डाउनलोड करण खां पोइ तव्हां पंहिंजी जेको ईमेल आहे उन ईमेल सां न खोलिजो, तव्हां को बि तव्हां ॿी कंहिंजी ईमेल तव्हां खोलिजो त जीअं तव्हांजी एप्लीकेशन तमामु बहितरीनु हली सघे ऐं तव्हांजे यूट्यूब ते असरु न पए। त ही 60 हाणे 6 सेकेंड रहिया आहिनि, 4 3 इहो हिकु। हाणे हिते ॾिसो ही 948 पॉइंट मुंहिंजा थी विया आहिनि। ठीकु आहे, ही पॉइंट जीअं वधंदा ऐं तव्हां पंहिंजी वीडियो जेको आहे उहो तव्हां पंहिंजी यूट्यूब मां कॉपी करे ही मिसाल तौर ही मुंहिंजी हिकिड़ी वीडियो पई आहे, इहा आउं हितां कॉपी कयां थो। ही कॉपी थी वई। हाणे हिन खे बैक करे तव्हां वापसि हिन XD रैबिट में वञो ऐं XD रैबिट में वञी करे उहो हितां ही होम आहे, ही होम में वेंदव त तव्हां वटि हीअ ऑप्शन अचे। मूं अॻे हिकिड़ी वीडियो रखी छॾी 20 व्यूज़ हुआ 90 सेकेंडनि जी, उनमें 20 कंप्लीट थी चुका आहिनि ऐं हिते तव्हां पेस्ट कंदो, ही पेस्ट थी वई, हिन में ऐड कंदो त ही तव्हां वटि पहिरीं व्यू क्वालिटी 10 ॼणा ॾिसी सघनि था, 10 सेकेंड ऐं तव्हांजा 600 पॉइंट हिते आहिनि। 600 पॉइंट ही 600 पॉइंट तव्हांजा वेंदा। त उनजे करे मूं वटि फ़िलहालु पॉइंट ई 900 पिया आहिनि, 948। उनजे करे आउं ही 10 व्यूज़ ऐं 10 सेकेंड 60 सेकेंड माना 10 मिंट जी वीडियो आउं रखी सघां थो। ठीकु आहे, वधीक तव्हां हिते क्लिक करे पंहिंजा ही मिंट पिया आहिनि तव्हां वधाए सघो था। 180 माना 3 6 अरिड़हं 3 मिंट। त अहिड़े हिसाब सां तव्हां जेतिरे मिंटनि जी चाहियो उहो तव्हां रखी सघो था। फ़िलहालु मूं वटि त फ़िलहालु आउं 1 मिंट जी रखां थो, 60 सेकेंडनि जी। तो इहो चूज़ करे ऐं हिते तव्हां व्यूज़ पंहिंजा वधाए सघो था। जेतिरा तव्हां वटि पॉइंट वधीक हूंदा उतां 20 व्यूज़ 30 व्यूज़ 40 व्यूज़ लॻाए सघो था। मूं वटि त फ़िलहालु पॉइंट थोरा आहिनि, उनजे करे आउं घटि 10 व्यूज़ लॻाए सघां थो, छो जो 600 व्यूज़ जा इहो 600 पॉइंटनि जा इहो व्यूज़ थींदा। उनजे करे हिते डन कंदसि। त
त ही मुंहिंजी वीडियो थी वेंदी 60 सेकंडनि जी 10 व्यूज़। ही कुझु ई देरि में तक़रीबन 10-15-20 मिंट में ही 10 व्यूज़ मुंहिंजा कंप्लीट थी वेंदा। सो उनजे करे हीअ वीडियो तमामु एप्लीकेशन तमामु बहितरीनु आहे। तव्हां डाउनलोड कयो, अपलोड कयो प्ले स्टोर मां, ऐं तव्हां पंहिंजो हलाए सघो था, पंहिंजा व्यूज़ 4000 आवर्स जल्दी कंप्लीट करे सघो था। इन लाइ महिरबानी करे मुंहिंजो यूट्यूब चैनल बसि सब्सक्राइब कंदा। थैंक यू।